आम तरह जो फार्मर आहे न उहो उन वक़्तु परेशान थिए थो जॾहिं चूज़ो उन जो मरे थो या बीमार थी थो वञे ऐं उहो जेको रेशो आहे न उन जे करे इहे माण्हू जेके आहिनि उन पासे अचण में थोरो लहराइनि था पिया। उन खे कीअं हिमत ॾियाराईंदव? साईं मां तव्हांखे जीअं पहिरीं अर्ज़ु कयो त जॾहिं तव्हां चूज़ो शेड में लाहियो था त ख़ासि तौर ते जेको आहे सो वैक्सीनेशन सही हिन में, छो जो जेकॾहिं असांजी वैक्सीनेशन प्रॉपर आहे, सुठी कंपनी जी आहे ऐं सुठे जेको आहे वैक्सीनेटर खां उहा वैक्सीन थियल आहे त मां नथो सम्झां त जेको आहे सो जेकॾहिं कुदरती तौर ते हिकिड़ी अलॻि शइ आहे, बाक़ी मां नथो सम्झां त जेको आहे सो को वायरल प्रॉब्लम ईंदो। छो जो वायरल प्रॉब्लम में मोर्टेलिटी रेशो जेको आहे सो 20% खां वठी वेंदे 80% ताईं रेशो हूंदो आहे वायरल डिज़ीज़ जी जी। जेका बैक्टीरियल डिज़ीज़ हूंदी आहे उन में रेशो एतिरो न हूंदो आहे। उनखे तव्हां कोई बि एंटीबायोटिक ॾियो उन जी बीमारी जी निस्बत सां, कोई बि हर बीमारीअ जो अलॻि अलॻि जेको आहे सो दवाऊं मौजूदु आहिनि, उहे जेको आहे तव्हांजो उहो बिल्कुलु ठीकु थी वेंदो। जेको हैवी लॉस जेको थींदो आहे उहो थींदो आहे वञी जेको आहे वायरल डिज़ीज़ मां, त उन लाइ जेको आहे वैक्सीन मौजूदु आहिनि। उहो तव्हां वैक्सीन प्रॉपर जेको आहे सो वैक्सीन प्रोग्राम कंदव त इंशाअल्लाह ताला जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी काई बि नौबत न ईंदी। अच्छा, इहे जेके डॉक्टर छा शेड में मुक़ररु थियल हूंदा आहिनि, उहे घुराया वेंदा आहिनि, रखिया वेंदा आहिनि, या अमलो अहिड़ो तयारु थी वेंदो आहे जो डॉक्टरनि जी हिदायत मुताबिक़ उनखे वैक्सीन कंदो आहे? हिकु त साईं जेको आहे सो अमलो बि जेको आहे सो काफ़ी ॼाण रखंदो आहे। जेकॾहिं तव्हां तजुर्बेकार अमलो रखो था उन्हनि खे बि जेको आहे सो काफ़ी शयुनि जी ख़बर हूंदी आहे। जेकॾहिं इन केस उनखे ख़बर नथी पवे त पोइ मुख़्तलिफ़ फीड कंपनियुनि जा, मुख़्तलिफ़ चूज़े जी कंपनियुनि जा, चिक्स कंपनियुनि जा डॉक्टर जेके आहिनि से मार्केट में मौजूदु आहिनि। तव्हां जेको आहे सो उन्हनि खे कंप्लेन करे सघो था। उहे जेको आहे सो तव्हांजो फार्म विज़िट कंदा। उनखां अलावा बि मुख़्तलिफ़ जेको आहे सो डॉक्टर पंहिंजी प्राइवेट क्लिनिक खोले वेठा आहिनि। उन्हनि सां बि तव्हां जेको आहे सो राब्तो करे तव्हां इन्हनि बीमारियुनि जे बारे में जेको आहे सो तव्हां वायरस या बैक्टीरिया जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे बारे में तव्हां उनखां इलाजु कराए सघो था। इहो बिल्कुलु मुमकिन आहे ऐं इहो ईज़ी अवेलेबल। मतिलबु हाणे हर जॻह ते जॾहिं शेड आहिनि, हर ज़िले तालुके में इहे शेड जेके हिते ठहियल आहिनि, उते जेके आहिनि से चूज़ा तयारु थियनि था, उते माण्हू जेके आहिनि से चूज़नि मां नाणो कमाइनि था, त ज़ाहिर आहे उते चूज़ो आहे, फीड आहे, वैक्सीन आहे, दवाऊं आहिनि, उहे पहुचियूं थी वञनि। ऐं ॿियो आहे त नेट ते त सॼी मालूमात मौजूदु आहे न। जेके बि शइ जी तव्हांखे खोट थी अचे त तव्हां नेट तां सर्च करे ऐं उन सां राब्तो करे सघो था। साईं ॾिसो न, हाणे जेकॾहिं मिसाल को फार्मर आहे उनखे नेट नथी हलाइणु अचे या उनजे जेको आहे सो इलाइक़े में नेट जी सर्विस अवेलेबल न आहे, मां नथो सम्झां त जेको आहे सो हू जेको आहे सो को अणॼाण फार्मर थी वेंदो। हर शइ जेको आहे सो तव्हां जॾहिं इन कारोबार सां वाबस्ता थींदव त तव्हांखे ऑन डोर सर्विस तव्हांखे मिली वेंदी। तव्हांखे जेको आहे सो डॉक्टर बि अवेलेबल हूंदा, मुख़्तलिफ़ फीड कंपनियुनि जा, चूज़े जी कंपनियुनि जा, जेका बीमारी ईंदी उन्हनि जे लाइ। उनखां अलावा जेको आहे सो तव्हांखे सुठो जेको लेबर आहे, सुठो लेबर जेको आहे सो तव्हांजी पहिरीं कोशिशि इहा हुजणु घुरिजे त हिकिड़ो तजुर्बेकार लेबर जेको आहे सो असां उते रखूं, ताकी जेको आहे सो कंहिं एमरजेंसी सूरत में जेसि ताईं डॉक्टर पहुचे तेसि ताईं हू जेको आहे सो उन एमरजेंसी सूरत हाल खे जेको आहे सो कंट्रोल में कनि। त उन लाइ जेको आहे सो बहितरीनु जेको आहे अमले जो हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं तजुर्बेकार अमले जो हुजणु तमामु ज़रूरी आहे जेको मज़दूर ते कमु करे थो। वरी बि हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखां पुछंदुसि मां, मार्केट में मुर्गी हिन वक़्तु जेका आहे उहा तक़रीबन जेको गोश्त थो मिले उहो मिले थो 870 रुपया किलो, ऐं ज़िंदा मुर्गी जेका आहे उहा 500 ऐं 550 600 जे क़रीब। इहे जेके रेट मुक़ररु थियनि था पिया उहो केरु थो करे? उन जे मथां चेक एंड बैलेंस केरु थो रखे? आम माण्हू जेको मुर्गी वठे थो कंहिं बि मुर्गीअ जे दुकान तां त हू रड़ियूं थो करे ऐं चए थो यार हीउ छा तरीक़ो आहे, अॼु हेतिरे ई, कल्ह हेतिरे ई, ऐं हिन वक़्तु जेको आहे सो मुर्गी एॾी महांगी थी वई आहे मिले थी। इहे रेट केरु थो करे? ऐं ॿियो आम माण्हुनि जे पहुच जे हिसाब सां रेट हेठि छो नथा अचनि? इहो मुंहिंजो स्पेशल सुवालु आहे। जी साईं, इहो इन जे लाइ जेको आहे सो मां इहा अर्ज़ु कंदुसि त शुरूआती प्रोग्राम जे शुरूआती हिसे में मां इहा ॻाल्हि कई त डिमांड सप्लाई, मुर्गीअ जी जेका आहे सा डिमांड ऐं सप्लाई जेका आहे सा मुर्गीअ जी रेट ते वॾो रोल प्ले कंदी आहे। मुर्गीअ जी डिमांड जेकॾहिं घणी आहे ऐं मुर्गी पोयां जेको आहे सो घटि आहे त ऑटोमेटिकली रेट वधंदो। इहो तव्हां था चओ न? हा न, हिकिड़ो तव्हांखे मां ॿियो तव्हांखे मिसाल थो ॾियां त जीअं ईद उल अज़हा जो टाइम हुयो त ईद उल अज़हा जे टाइम में जेको आहे सो 350 जे लॻभॻि जेको आहे सो मुर्गीअ जो गोश्त अवेलेबल हुयो। मुर्गीअ जी जेको डिमांड कोन हुई
त इहा जेको आहे सो अंडर कास्ट जेको आहे सो फार्मर हेवी लॉस में मजबूर हुयो त हू पंहिंजी जेको आहे सो मुर्गी विकिणे पियो। इन करे जो डिमांड कोन हुई, सप्लाई ज़्यादा हुई, माल जाम हुयो। हाणे आहिस्ते आहिस्ते जॾहिं जेको आहे सो इहो टाइम वधंदो वियो ऐं माण्हुनि वटां जेको आहे क़ुर्बानी जो गोश्त ख़तमु थींदो वियो त माण्हू वापसि जेको आहे सो वरी इन मुर्गीअ जे जेको आहे सो सोर्स ते पहुची विया। त उनखां पोइ जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते जेको आहे मुर्गीअ जी जीअं डिमांड वधी त तीअं जेको आहे सो उनजो रेट बि वधंदो वियो। मुर्गीअ जे रेट खे तइ करण लाइ कराची में हिकिड़ी कमेटी आहे जंहिंखे सिंध बलोचिस्तान डीलर एसोसिएशन चयो वेंदो आहे। उहा जेको आहे सो रोज़ाने जे बुनियाद ते मुर्गीअ जी डिमांड ऐं सप्लाई खे नज़र में रखंदे रेट तइ कंदी आहे। डॉक्टर मोहम्मद मलूक कुंदर साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। तव्हां कराइतियूं ॻाल्हियूं जेको असां सां आवाज़गार प्रोग्राम में शेयर कयूं, तव्हांजी तमामु घणी महिरबानी।